نحمده ونصلي على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إذ تمشي أختك فتقول هل أدلكم على من يكفله فرجعناك إلى أمك كي تقر عينها ولا تهزن وقتلت نفسا فنجيناك من الغم وفتناك فتونا فلبثت سنين في أهل مدين ثم جئت على قدر يا موسى. سیدنا حضرت موسیٰ علیہ السلام جو قصو واقع ہو اللہ رب العالمین ہتے مسلسل بیان فرمائے آئے. ظاہر آئے تو مامتا کے محبت کیتری رہے تھی ہتے حضرت موسیٰ علیہ السلام کی والدہ کے تمام بڑی محبت ہوئی. ہتے اللہ تعالیٰ ایک جملو استعمال کیا ہے وقتلت نفسا فنجیناک من الغم وفتناک فتونا. اواں ہکڑے نفس کے قتل کयो پوءِ اساں اواں کے غم کھان نجات ڈنی وفتناک فتونا ऐं असां अव्हां खे मुख़्तलिफ़ फितननि में मुख़्तलिफ़ आज़माइशुनि में मुब्तला कयो. नसाई शरीफ़ में तबील हदीस अचे थी त हिकिड़े मौक़े ते हज़रत जुबैर बिन मुतइम हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां पुछियो हो त ही जेका आयत में जुमिलो आहे वफ़तन्नाक फ़ुतूना असां अव्हां खे मुख़्तलिफ़ फितननि में मुब्तला कयो इन जी शरह छा आहे त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा फरमायो त इहो तमामु तफ़सील तलब ॻाल्हि आहे. हींअर वक़्तु मुख़्तसर आहे तव्हां सुभाणे अचिजो पोइ अव्हांखे तफ़सील सां ॿुधाईंदासीं. चुनांचे ॿिए ॾींहुं हज़रत इब्न अब्बास जी ख़िदमत में सुबुह जे टाइम ते हाज़िर थिया ऐं वरी साॻी दरख़्वास्त कयूं त पोइ उन्हनि तफ़सील ॿुधायो त असल में ॻाल्हि इहा आहे त मूसा अलैहिस्सलाम अञा पैदा कोन थियो हो त अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जी वालदा खे वही करे ॿुधायो हो त अव्हां खे हिकिड़ो फ़र्ज़ंद थींदो ऐं अव्हां वला तख़ाफ़ी वला पोइ अव्हां खां फ़िलहाल वरितो वेंदो पर अव्हां परेशान न थिजो वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना रादूहु इलैक वजाइलूहु मिनल मुरसलीन. असीं उन खे तव्हांखे वापसि कंदासीं उन खे रसूल बनाईंदासीं. त हिकिड़े दफ़ा फ़िरौन जी मजलिस हुई उन में केतिरा सारा कारिंदा हुआ. माज़ी ज़माने माज़ी जे बारे में गुफ़्तगू पहिरीं त कंहिं ॿुधायो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे मुतालिक़ अचे थो त उन्हनि जे औलाद मां हिकिड़ो शख़्स पैदा थींदो ऐं उहो दुनिया जे सल्तनतुनि खे ख़तमु कंदो बादशाहनि खे ख़तमु कंदो. त ज़ाहिर आहे त उन में फ़िरौन जी बादशाहत बि हुई त वरी उते ई इहा ॻाल्हि थी त पोइ मशहूर थियो त उहो इब्राहीम अलैहिस्सलाम जे औलाद मां जेको उन्हनि जे औलाद मां हूंदो उन जो नालो यूसुफ हूंदो यूसुफ बिन यूसुफ. त
تو ॿुधाए पियो तो त इंतकाल करे वियो। माज़ी में हो इन नाले जो वाकई बादशाह बि थियो हो, मिस्र जो बादशाह बनियोसि, वो तो वफ़ात करे वियो। तो उते मज़ीद ॻाल्हि थी त मालूम थियो त उन त का हुकूमत ख़तमु कान कई, बाद में अञा कोई ॿियो ईंदो जेको हुकूमतुनि खे ख़तमु कंदो। त उन ई मजलिस में फ़िरौन खे तशवीश थी त अच्छा अहिड़ो पैदा थींदो जेको मुंहिंजी हुकूमत खे ख़तमु कंदो, त हाणे छा करणु घुरिजे। त उते काहिन मौजूदु हुआ, हुननि चयो त परेशान न थियो, बसि तव्हां ऐलान करे छॾियो त जेको बि बनी इसराईल, क्योंकि इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद में ईंदो त ज़ाहिर आहे त उहो बनी इसराईल मां हूंदो। बनी इसराईली सभु हिते मिस्र में पिया रहनि। त हाणे जेको छोकिरो पैदा थींदो उनखे बसि क़तल करे छॾियो। टीम मुक़ररु करे छॾियो जिनजो मनसबी इहो हुजे त हर वक़्तु उन्हनि वटि छुरियूं काटियूं हुजनि। जॾहिं बि ख़बर ॿुधनि त को बनी इसराईली छोकिरो पैदा थियो आहे त उनखे क़तल करे छॾी। तो चुनाचे इन ते अरसे ताईं अमल थींदो रहियो, लेकिन पोइ कंहिं ॾाहे हिनखे अकुल ॾिनो त ईअं त ही सभु बनी इसराईली फ़ौत थी वेंदा ऐं हिननि जे ॿारनि खे अव्हां क़तल पिया करियो त पोइ तव्हांजी ख़िदमत केरु कंदो? पोइ त तव्हांखे पंहिंजी ख़िदमत पाण करणी पवंदी, ख़ुदि ई कंदव। त कंहिं ॿिए इहो मशवरो ॾिनो त पोइ ईअं कजे, वाराबंदी कजे, हिकिड़े साल क़तल कजे, हिकिड़े साल छॾे ॾिजे, तादाद घटिजी वेंदो। त हिकिड़े साल सैयदना हज़रत हारून अलैहिस्सलाम पैदा थिया, उहो साल हो जंहिंमें क़तल कोन करणो हो। हज़रत हारून अलैहिस्सलाम जे ईअं बची विया फ़िरौन जे ज़ुल्म खां। ॿिए साल सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे हमल थियो, मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा खे, तो उनखे तशवीश थी। अल्लाह ताला जे तरफ़ां इहा वाही हुई, ला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना रादूहु इलैक वजाइलूहु मिनल मुरसलीन। या तसली ॾिनी वई, पर बहरहाल फिक्र हो, ॿार पैदा थियो। हाणे ॿार पैदा थियो त उनखे छा कजे, थोरी देरि में पहुची वेंदा। त अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा खे चयो त तव्हां परेशान न थियो, अनक़्ज़ फ़ीहि बित्ताबूत फ़क़्ज़ फ़ीहि फ़िल जम फ़लयुल्क़िहिल जम्मु बिस्साहिल याख़ुज़ुहु अदुव्वुन ली व अदुव्वुन लह। तो उन ताबूत में यकदम मूसा अलैहिस्सलाम खे विधो ऐं दरिया जे हवाले करे छॾियो। दरिया जे हवाले करण खां बाद में तरह तरह जा वसवसा मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा खे थिया त मूं छा कयो, हिनखे पाणी जे हवाले करे छॾियो ऐं इहो ताबूत बिलाख़िर पाणीअ में हूंदो ऐं थी सघे तो मुंहिंजे पुट खे मूसा खे जानवर खाई, दरिंदा खाई, जेके पाणीअ जा जानवर हिते अगरि मुंहिंजे साम्हूं क़तल थिया त आउं कम से कम हुनखे वेंजारे गुस्ल ॾेई ऐं हिनजी तदफ़ीन त करायां। इहो इन पासे इशारो कयो अल्लाह, व फ़तन्नाक फ़तूना, असां अव्हांखे मुख़्तलिफ़ फितननि में मुब्तला कयो। हिकिड़ो फितनो इहो थियो, लेकिन इहो ताबूत जीअं पुठियां मूं अर्ज़ कयो त फ़िरौन जे महल जे वट ते तरसियो ऐं हिन पंहिंजे साहिबज़ादीअ खे मोकिलियो त हुनजी तहक़ीक़ कनि। बहरहाल उते बानियूं हुयूं, उन्हनि बानियुनि खे ताबूत मिलियो, उन्हनि खयो, सोचियूं त हिनखे खोलिजे त हिनजे अंदरि छा आहे। त उते ई कंहिं ॿिए चयो त अगरि अव्हां खोलियो ऐं हिन में हूंदो ख़ज़ानो,
आम तरह सां ताबूतन में माण्हू खज़ानो विझी चोरी वग़ैरह जो पाणी जे हवाले कंदा आहिनि त पोइ फिरौन जी ज़ाल असां ते शक कंदी तव्हां को हुन मां सोन खयो आहे या का शइ खई आहे, इन करे इनखे छेड़छाड़ न करियो। ऐं खणी फिरौन जी घर वारी जंहिंजो नालो आसिया हो उन जे हवाले कयो। हाणे उन्हनि खोलियो त इंतिहाई हसीन ख़ूबसूरत ॿारु निकितो, जंहिं ॿार खे ॾिसंदे ई आसिया जी हुन सां मुहबत थी वई। इनखे अल्लाह ताला फरमायो अलक़ैतु अलैका महब्बतन मिन्नी, असां अव्हां जी महबूबियत सभिनी जे दिलि में विझी छॾी। ख़ुदि आसिया जे दिलि में बि महबूबियत अची वई। उहा ॾिसी ॾाढी ख़ुशि थी, फ़रेफ़्ता थी। हाणे सुवाल इहो त ख़बर पइजी वई उन्हनि खे जिन जो ज़िम्मेदारी हुई त पैदा थियण वारे ॿार खे क़त्ल कजे, त ख़बर पई त आसिया जे घर में हिकिड़ो ॿारु आयो आहे, हिन तरीक़े सां कंहिं इसराइलीअ पाणी में लोड़े छॾियो आहे। उहो हथु आयो आहे त यकीनन उहो इसराइली आहे, उहे पहुची विया हज़रत आसिया वटि त इहो ॿारु असांजे हवाले करियो ताकी असीं हुनखे क़त्ल करे छॾियो। हज़रत आसिया चयो त तकड़ न करियो, तव्हां तरसो, ऐं फिरौन वटि खणियो थी वञा, पोइ हू जेको फ़ैसिलो कंदो त उन ते अमल कयो वेंदो। त हज़रत इब्न अब्बास हज़रत जुबैर बिन मुतइम के जो हिते वफ़तन्नाक फतूना में बि उन ॾे इशारो आहे त मूसा अलैहिस्सलाम हिते बि फितरे में आज़माइश में पइजी वियो, यानी अञा पैदा कोन थियो तॾहिं बि आज़माइश में, पैदा थियो तॾहिं बि आज़माइश में, हाणे वरी आज़माइश में। अहिड़ा मिसाल कोन हूंदा आहिनि त को पैदा अञा थियो कोन्हे, पहिरीं हुन जा क़ातिल त पैदा थिए त असीं क़त्ल करे। बहरहाल आसिया खणी आई फिरौन वटि, हुनखे चई ॾिस केॾो ख़ूबसूरत छोकिरो आहे। फिरौन सम्झी वियो त इसराइली आहे, मूंखे त ॾाढो वणे थो, महबूब आहे, तव्हां इन जी जान अमान ॾियो। त फिरौन जवाब में चयो त मुहबत तोखे हूंदी, मूंखे कान्हे, पर ठीकु आहे खणी वञीसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त अगरि इन जाइ ते फिरौन चए हा त मूंखे बि हिन ॿार सां मुहबत आहे, त बाद में अचण वारा जेके फिरौन ते अज़ाब आया उन्हनि खां बची वञे। चूंकि हज़रत आसिया त मुहबत जो इज़हार कयो हो ऐं फिरौन जेको छॾियो सो सिर्फ़ु ज़ाल जे करे छॾियो, त हिन ॾे इशारो आहे वफ़तन्नाक फतूना। पोइ हज़रत आसिया खणी आई, हाणे मसइलो थियो त हिनखे खीर केरु पियारे। घणेई औरतूं वठियूं, कंहिंजो बि मूसा अलैहिस्सलाम खीर कोन पियो पीए, त आसिया खे फ़िक्र थियो त हाणे त हीउ ॿारु फ़ौत थी वेंदो। इन करे पंहिंजे ॿारनि खे चई त हिननि खे खणी अवां ॿाहिरि निकिरो, शायदि को काड़ी अना का औरत मिली वञे जेका हिनखे खीर पीआरे। हिन पासे मूसा अलैहिस्सलाम जी वालदा खे तशवीश त मुंहिंजे छोकिरे जो छा थियो, मूसा फारिग़, उहो वही बि उनखे थी हुई त तव्हां परेशान छो थियो, न थींदो, लेकिन हाणे परेशान थी वई त छा थियो छोकिरे जो, दरिंदनि खाधो, छा थियो, या हाणे महल में पतो फिरौन हुनखे यकीनन क़त्ल कराए छॾींदो वग़ैरह। त हज़रत खे एतिरी तकलीफ़ थी जो हुनजी दिलि बिल्कुलु ख़ाली थी वई, बसि हिकिड़ी ॻाल्हि हुई त मुंहिंजे छोकिरे जो छा थियो। ऐं हिन पासे पंहिंजी साहिबज़ादीअ खे न मोकिलियो हो, उहा ख़बर वठंदी रहंदी हुई, त उन जो ॾिठो औरतुनि ॿुधायो त असांखे हिन जे अना जी ज़रूरत आहे जेका हिनखे खीर पीआरे।
त हिन चयो त आउं तव्हांखे ॿुधायां थी मैं यकफुल केरु हिन जी निगरानी कंदो ऐं मूंखे ॾियो। त हिनखे ॾिनऊं, लेकिन हिनखे शक थियो त वाक़ई इसराईली आहे, उन्हनि जे हवाले कजे, ॿार खे क़तलु करे छॾियईं, ॻाल्हि ख़तमु थिए। लेकिन पोइ उन्हनि जी भेण सम्झी वई, उन चयो मुंहिंजी मुराद ईअं कोन्हे त हिन जी माउ जी मूंखे ख़बर आहे, बल्कि मुराद आहे त हमदर्द आहे, हिन सां हमदर्दी औरत कंदी। चुनाचे मूसा अलैहिस्सलाम खे खणी आई पंहिंजी वालदा वटि। वालदा जीअं ई छातीअ सां लॻायो त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजो मुंहुं छातीअ सां लॻायो, खीर पीतो, जंहिंजो अल्लाह ताला वादो फरमायो वहर्रमना अलैहिल मरादिअ फ़क़ालत हल अदुल्लुकुम अला अहलि बैतिन यकफुलूनहु फ़रजअनाक इला उम्मिक कई तक़र्र अयनुहा। तो ॿुधायो वियो आसिया खे त अहिड़ी वालदा हिकिड़ो ॿार, हिकिड़ी औरत मिली आहे जेका जंहिंजो खीर ई ॿार पीए थो, वठी अचो पेश थी। हाणे बि ख़तरो थियो त हाणे त यकीनी इन्हनि खे थियो त हीउ इसराईली ॿार आहे, फ़िरौन खे ख़बर पवंदी, क़तलु करे छॾींदो। त इब्न अब्बास फरमायो त इन ॾे बि इशारो आहे हिन लफ़्ज़ में वफ़तन्नाका फ़ुतूना। बहरहाल पोइ आसिया मूसा अलैहिस्सलाम जी वालदा खे चयो त तव्हां हिते रहो, तव्हांजे खाधे पीते जो इंतज़ाम असीं करियूं था, हीउ ॿारु मूंखे महबूब आहे, मुंहिंजे साम्हूं रहंदो, तव्हां हिनखे खीर पीआरियो। वालदा चयो त मुंहिंजो हिकिड़ो ॿियो बि ॿारु आहे जेको गुज़श्ता साल पैदा थियो आहे, उहो मुंहिंजो खीर पीए थो, मुंहिंजे लाइ मुमकिन कोन रहंदो त हिकिड़ो ॿार खे हुते खीर पीआरियां, वरी ॿिए ॿार खे खीर पीआरण जे लाइ हिते अचां। इन जे करे मुंहिंजे हवाले करियो, ऐं पूरी हिन जी कफ़ालत कंदुसि, पूरी तरह सां हिनखे संभालींदुसि। बहरहाल आसिया मूसा अलैहिस्सलाम जी जान बचा जे लाइ इनखे क़बूल कयो ऐं उनखे इजाज़त ॾिनी, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे खणी आया। इहो ई वादो हो ला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना रादूहु इलैक वजाइलूहु मिनल मुरसलीन। ॾिसो मोटी आहे, अल्लाह ताला ईअं हिफ़ाज़त फरमाए थो। कुझु अरसो पंहिंजे माउ वटि रहियो, आसिया वरी घुराई मूसा अलैहिस्सलाम खे वालदा समेत, ऐं ऐलान कई त जॾहिं हिन ॿार खे संदसि वालदा खणी अचे त सभई हिनखे इनाम ॾियो, तोहफ़ा ॾियो, अदाया ॾियो। अल्लाह ताला ॾेखारे थो पंहिंजे इरशाद खे पूरो करे, ॾेखारे थो त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी वालदा ॿार खे खणी आई हुई त रस्ते ते माण्हुनि कई हदिया निछावर कया, ॾींदा विया। तव्हांजो आसिया जे दरबार में जॾहिं मूसा पहुतो, उन बि तमामु क़ीमती तोहफ़ा ॾिना, तमामु क़ीमती तोहफ़ा ॾिना। ऐं हाणे वरी खणी आया फ़िरौन वटि त उहो बि तोहफ़ा ॾींदा। बहरहाल उन ई ज़माने में इहो किस्सो थियो जो फ़िरौन हंज में खयो मूसा अलैहिस्सलाम खे, ऐं हंज में मूसा अलैहिस्सलाम पंहिंजो हथु वधाए फ़िरौन जे ॾाढ़ी में विधो ऐं उनखे पटियईं। फ़िरौन खे चिड़ पई, ॿिया जेके मौजूदु हुआ उन्हनि बि चयो त ॾिसो ॿारु इहो ई अथव जेको क़तलु कंदो ऐं जेको बादशाह खे ख़तमु कंदो, ॿारु ई उहो ई आहे जेको हुकूमत खे तुंहिंजी खे बि ख़तमु कंदो। मौक़ियो अथई। चुनाचे फ़िरौन इरादो कयो क़तलु करण जो, लेकिन उहो किस्सो जेको पुठियां मूं अर्ज़ु कयो हो त आसिया चयो त तव्हां अजीब माण्हू, हिकिड़े ॿार जी हिकिड़ी हरकत ते एॾो वॾो फ़ैसिलो था करियो, आज़माइश करियो। हिकिड़ी प्लेट में जवाहिर खणी आया, हिकिड़ी प्लेट में टांडा खणी आया, त ॾिसो छा में थो हथु विझे। अगरि समझदार हूंदो त मोतियुनि में हथु विझंदो, अगरि ॿारु आहे
تو پوइ ٹانڈن میں ہتھ وجھندو چنانچہ ہتھ تو وڌائين ٿي موتن میں لیکن حضرت جبرائيل ان جو ہتھ ٹانڈن میں وڌو جو جيئن ٹانڈن میں ہتھ پيو تو ہتھ سڑيو وات میں وڌو تو زبان کو متاثر تھی وفتناک فتونا میں اشارو ان جي بارے بہرحال ان طریقے سے موسیٰ علیہ السلام کی تربیت تھی ہاں ہی آسیہ کے حوالے تھو کیونکہ ہاں کھیر کی ضرورت کان ہوئی اج ننڈو سبانے وڈو وڈو تھو ہن جے کرے یہ فرق تھو جو ہاں فرعون یا ان جا جے حواری ہوا قبطی انہن بنی اسرائیل تے تشدد کرنا گھٹ کرے چھڈیو وہ ڈاढو تشدد کندا ہاں چوں تو ہی تو اسرائیلی بار آئے محبوب ہے آسیہ جو موسیٰ فرعون جے ज़ाल जो इन जे करे माण्हू उन जो ख़ासि ख़्यालु कंदा हुआ ज़्यादती हुई लेकिन उन ज़्यादती में कमी अची वई इन दौरान में हिकिड़े ॾींहुं मूसा अलैहिस्सलाम ॿाहिरि निकिता त ॾिठूं त हिकिड़ो किब्ती आहे हिकिड़ो बनी इसराईल आहे विढ़ी रहिया आहिनि ऐं हमेशह किब्ती तशदुद कंदा हुआ त पाण ईअं सम्झूं त हीउ किब्ती बनी इसराईली ते बिना वजह तशदुद पियो करे थो उनखे धार कई ऐं कावड़ में पाण जा चमाट हयूं मुको हयूं तो उन में हू मरी वियो फ़क़ज़ा अलैहि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फ़िक्र थियो त हीउ मूं छा कयो एहसास थियो हाज़ा मिन अमल शैतान इन्नहु अदुव्वुम मुज़िल्लुम मुबीन ही तो शैतानी कम खां थी वियो शैतान त असांजो दुश्मन आहे दुआ घुरियूं रब ज़लमतु नफ़्सी फ़ग़फ़िर ली फ़ग़फ़र लहू ए अल्लाह मूं पान ते ज़ुल्म कयो तूं मूंखे माफ़ कर इहो जो किस्सो थियो त ॻाल्हि मशहूर थी वई त हिकिड़े इसराईली आहे हिकिड़े किब्तीअ खे क़त्ल कयो आहे लेकिन उहो कहिड़ो इसराईली आहे इहा ख़बर कान पई पई फिरौन चयो भई उनखे तलाश करियो ईअं बिला वजह कंहिंखे क़त्ल करणु सही कोन्हे जंहिं इहा हरकत कई आहे उन खां क़िसास वरितो हुई तलाश थी मिली कोन रहियो ॿिए ॾींहुं वरी मूसा अलैहिस्सलाम ॿाहिरि निकिता त उहो साॻियो बनी इसराईली वरी हिकिड़े ॿिए किब्तीअ सां विढ़ी रहियो सूरत क़सस में उन जी तफ़सील अचे थी त मूसा अलैहिस्सलाम वधिया इन गर्ज़ सां त इन इसराईली खे सम्झाई त लॻे ईअं थो त हीउ फ़साद तुंहिंजे तबियत में आहे कल्ह हिकिड़े ॿिए सां बि विढ़े हू ॾिजी वियो त कल्ह थप्पड़ लॻी हुई किब्तीअ खे अॼु थप्पड़ लॻंदी मूंखे तो चई विधई त मूसा तूं त सदाईं फितनो थो करीं कल्ह हुनखे क़त्ल कई अॼु मूंखे तो क़त्ल करी बहरहाल त जुदा थी विया लेकिन उते जेके ॿिया हुआ उन्हनि वटि ॻाल्हि मशहूर थी वई त कल्ह जे किब्तीअ खे क़त्ल कयो हो सो ही मूसा अलैहिस्सलाम फिरौन खे इतला थी वियो फिरौन चयो त हिनखे हाणे क़त्ल करियो वठोसि गिरफ़्तार कयोसि ऐं ॿिए पासे वजा अमिन अफ़सल मदीनत रजुलिन यसा हिकिड़ो को परे खां माण्हू आयो मूसा अलैहिस्सलाम वटि ऐं अची चई त इनल मलाइया तमिरून लक तुंहिंजे मुतालिक़ फ़रिश्तो मशवरो थी चुको आहे इन करे अवां हितां निकिरी वञो हुननि जेका टीम मुक़ररु कईसीं वॾनि वॾनि रस्तनि ते बीह रहिया त केॾांहुं वेंदो किथां त लंघंदो हीउ कंहिं मख़फ़ी रस्ते खां निकिरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॿाहिरि विया पोइ उहो किस्सो थियो जेको मदीन में पाण पता हुआ जंहिंजो कुझु ज़िक्र पुठियां आयो आहे बाक़ी इंशाअल्लाह सुभाणे ज़िक्र कबो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वाअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना
انت مولانا فانصرنا علی القوم الکافرین. صلی اللہ تعالی علی خیر خلقہ محمد وعلی آلہ وصحبہ برحمتک یا